ओम शांति। अची जी मुंहिंजी तारीख़ आहे 2/12/2023। मिठा मिठा पापदर चवनि था मीठे मीठे ॿार, समय प्रति समय ज्ञान सागर वठ अचो। बाबा चवनि था समय प्रति समय ज्ञान सागर वठ अचो। छो अचो? ज्ञान रत्ननि जो वखर अर्थात सामान भरी करे पोइ ॿाहिरि वञी करे डिलीवर करो। बाबा चवनि था समय प्रति समय ज्ञान सागर वटि अचो। ज्ञान रत्ननि जो वखर सामान भरे करे पोइ ॿाहिरि वञी करे डिलीवरी करो। विचार सागर मंथन करे सेवा में लॻायो। प्रश्न आहे सभिनि खां सुठो पुरुषार्थ कहिड़ो आहे? बाप खे कहिड़ा ॿार प्यारा लॻंदा आहिनि? उत्तर आहे कंहिंखे बि जीवन, कंहिंजो बि जीवन ठाहिण इहे ॾाढो सुठो पुरुषार्थ आहे। ॿारनि खे हिन पुरुषार्थ में लॻी वञिणो खपे। कॾहिं अगरि कोई भूल थी वेंदी आहे त हुनजे बदिले ख़ूब सर्विस करो, न त उहा भूल दिलि खे खाईंदी रहंदी। बाप खे ज्ञानी ऐं योगी ॿार ई ॾाढा प्यारा लॻंदा आहिनि। गीता जो पिया सां गॾु आहे। ओम शांति। ॿार सम्झी सघंदा आहिनि कि सम्मुख मुरली ॿुधण व टेप में ॿुधण व कागज़ में पढ़ण में फ़र्क़ु ज़रूरु हो। गीत में बि आहे जो पिया सां गॾु आहे। बरसाति त सभिनि जे लाइ आहे, परंतु साथ में रहण सां बाप जे एक्सप्रेशन खे सम्झणु, भिन्न भिन्न डायरेक्शन खे ॼाणण सां ॾाढो फ़ाइदो थींदो आहे। परंतु ईअं बि न कंहिंखे वेही वञिणो आहे। मतिलबु ईअं बि न कि असां सिर्फ़ु बाबा मतिलबु साकार में बाबा जॾहिं उन समय हुया त चईंदा हुया, परंतु ईअं बि न कि कंहिंखे वेही वञिणो आहे। वखर अर्थात सामान बाबा जो ज्ञान भरी करे बुद्धि में वञी करे सर्विस करणी आहे। पोइ अची करे वखर भरो। मनुष्य सामान ख़रीद करणु वेंदा आहिनि बेचण लाइ, बेचे करे पोइ सामान वठी ईंदा आहिनि। बेचे करे पोइ ॿियो सामान वठी ईंदा, पोइ वरी उहो विकणंदा। ईअं थींदा न, माण्हू डिलीवरी कंदो। इहो बि ज्ञान रतन जो वखर आहे। वखर वठण वारा त ईंदा न, कोई डिलीवर न कंदो। पुराणा वखर ते ई रहंदो, नयो वठणु न चाहींदो आहे। कई ॿार इहे बि आहिनि कि बसि पुराणो ई सामान आहे, नयो वठणु नथा चाहिनि, त कोई डिलीवर न कंदो आहे। पुराणो वखर ई उन्हनि वटि रहंदो आहे, नयो वठण ई न चाहींदा आहिनि। अहिड़ा बि बेसमझ आहिनि। मनुष्य तीर्थनि ते वेंदा आहिनि, तीर्थनि ते न ईंदा। तीर्थ त न ईंदा न, कोई तीर्थ थोरी ईंदा, तीर्थनि ते वेंदा आहिनि न। छो जी उहा त जड़ चित्र आहिनि। इन ॻाल्हियुनि खे ॿार ई ॼाणंदा आहिनि। मनुष्य त कुझु बि न ॼाणंदा आहिनि। ॾाढा वॾा वॾा गुरू माण्हू श्री महामंडलेश्वरवादी जिज्ञासुनि खे तीर्थनि ते वठी वेंदा आहिनि। ॾाढा वॾा वॾा गुरू श्री महामंडलेश्वर आदि जिज्ञासुनि खे तीर्थनि ते वठी वेंदा आहिनि। त्रिवेणी ते किथे वेंदा आहिनि न, नदियुनि ते वञी करे दान करण जो पुण्य सम्झंदा आहिनि। हिते भक्ति जी त ॻाल्हि कोन्हे, हिते त भाप वटि अचिणो आहे। त ॿारनि खे सम्झी करे पोइ ॿियनि खे सम्झाइणो आहे। प्रदर्शनी में बि मनुष्यनि खे सम्झाइणो आहे। इहे त 84 जन्मनि जो चकर लॻाईंदा आहियूं, इहे त ॿार ॼाणंदा आहिनि, सभु न लॻाईंदा आहिनि। हिन में सम्झाइण जी ॾाढी युक्ति खपे। हिन चक्र में ई मनुष्य मूंझदा आहिनि। झाड़ जो त कंहिंखे पतो ई न आहे। शास्त्रनि में बि चक्र ॾेखारींदा आहिनि। कल्प जी आयु चक्र सां कढंदा आहिनि। चक्र में ई रोलो आहे न। असां त पूरो चक्कर लॻाईंदा आहियूं, 84 जन्म वठंदा आहियूं। बाक़ी इस्लामी, बौद्धी आदि उहे त पोइ ईंदा आहिनि। असां कीअं हुन चक्कर सां सतो रजो तमो में पास कंदा आहियूं, उहो गोले में ॾेखारियो आहे। बाक़ी ॿियो जो ईंदा आहिनि इस्लामी, बौद्धी आदि, उन्हनि जो कीअं ॾेखारियूं? उहे बि त सतो रजो तमो में ईंदा आहिनि न। असां पंहिंजो विराट रूप बि ॾेखारींदा आहियूं। सत्युग खां वठी करे कलयुग ताईं पूरो राउंड वठंदा आहिनि। चोटी आहे ब्राह्मणनि जी, पोइ मुख खे सत्युग में, बाहनि खे त्रेता में, पेट आहे द्वापर, पोइ टंगियूं आहिनि, टंगियुनि खे लास्ट में खड़ो कयो अथनि।
ॾिसो मनुष्य जी बनावट जो आहे न, इहे बि 4 युगनि जी। भई पहिरियों असां सतयुग में मुख अर्थात नैननि सां ऐं आत्माउनि सां कमु कढंदा हुआसीं, कमु वठंदा हुआसीं। मतिलबु सतयुग में इशारनि जी ॻाल्हियूं हलंदियूं आहिनि। पोइ बाहिनि सां त्रेता में, द्वापर में पेट, कंहिं न कंहिं रीति टंगूं, हाणे लास्ट में टंगूं ॾेखारी अथनि। त पंहिंजो त विराट रूप ॾेखारियो आहे न, बाक़ी अन्य धर्म वारनि जो कीअं ॾेखारियूं? बाबा चवनि था अन्य धर्म वारनि जो कीअं ॾेखारियूं? उन बि शुरू कयूं त पहिरियों उन्हनि जो बि शुरू करूं त पहिरियों सतो प्रधान, पोइ सतो रजो तमो अचिणो खपे न। त हिन सां सिद्ध थी वञे कि कॾहिं बि कोई निर्गुण में न वियो। हिन सां सिद्ध थी वञे कि हिन सां सिद्ध थी वञे कि कॾहिं बि कोई निर्वाण में न वेंदो आहे। माण्हू चईंदा न मरण खां पोइ माण्हू मथे हली वेंदो आहे, मथे न हलंदो आहे, आत्मा हिते ई सतो रजो तमो में ईंदी आहे। त अगरि असां इहो प्रूव करे छॾूं भई जीअं देवी देवता धर्म वारा जो 84 जन्म वठंदा आहिनि, उहा जीअं सतयुग त्रेता द्वापर कलयुग में पूरो चक्कर लॻाईंदा आहिनि, त जेका ॿिया धर्म द्वापर में हूंदा उन्हनि जे लाइ त स्वर्ग उन समय हूंदो न, सुख जी दुनिया। उन से जी पहिरियों जो बि आत्मा ईंदियूं आहिनि उहो त सुख ई ॾिसजंदो, उन्हनि जे लाइ त स्वर्ग ई आहे, स्वर्ग सुख। लेकिन कोई आत्मा शरीर छॾण खां पोइ मथे न वेंदी आहे। इहे सिद्ध करण लाइ असांखे इहे चकर जो पूरो ज्ञान माण्हुनि खे सम्झाइणो खपे। असांजा त 84 जन्म आहिनि, लेकिन द्वापर खां त कलयुग ताईं त हुननि जा इहे सतो रजो तमो कीअं असां सिद्ध करूं? इहे बाबा चवनि था इहे वीचार सागर मंथन करो। उन्हनि खे त हिन चकर में अचिणो ई आहे, हर हिक खे सतो रजो तमो में अचिणो ई आहे। इब्राहिम, बौद्धी, क्राइस्ट आदि बि त मनुष्य हुया न। राति में बाबा जा ॾाढा ख़्यालात हलंदा आहिनि, ख़्यालात में पोइ निंड जो नशो उड़ी वेंदो आहे, निंड फिटी वेंदी आहे। सम्झाइण जी ॾाढी सुठी युक्ति खपे। उन्हनि जो बि विराट रूप ठाहिणो पए, उन्हनि जा बि पेर पिछाड़ी में खणी अचणा खपनि, पोइ लिखित में सम्झायो। ॿारनि खे सम्झाइणो आहे। क्राइस्ट जॾहिं ईंदो आहे हुनखे बि सतो रजो तमो सां पास करिणो आहे। सतयुग में त उहो ईंदो न आहे, अचिणो त पोइ आहे। चईंदसि क्राइस्ट हेवन में न ईंदा आहिनि, इहे त ठहियलु हिकु खेल आहे न। तव्हां ॼाणंदा आहियो क्राइस्ट जे अॻियां बि धर्म हुया, पोइ उहा ई रिपीट करिणो आहे। ड्रामा जो राज़ सम्झाइणो हूंदो आहे। पहिरियों त बाप जो परिचय ॾियणो हूंदो आहे सभिनि खे। बाप सां कीअं सेकेंड में वरसो मिलंदो आहे, ॻायल बि आहे सेकेंड में जीवन मुक्ति। ॾिसो बाबा जा केतिरा ख़्यालात हलंदा आहिनि। बाबा जो पाठ आहे वीचार सागर मंथन जो, ब्रह्मा बाबा जो। गॉड फादरली बर्थ राइट नाउ ऐं नेवर अक्षर लिखियलु आहे न। जीवन मुक्ति अक्षर लिखिणो खपे। लिखित क्लियर हूंदी त सम्झाइण में सहज थींदो। बाबा चवनि था लिखित क्लियर हूंदी त सम्झाइण में सहज थींदो। जीवन मुक्ति जो वरसो मिलियो, जीवन मुक्ति में राजा रानी प्रजा सभु आहिनि, त लिखित खे बि ठीकु करिणो पए। बिगड़ चित्र बि सम्झाए सघंदा आहियूं, सिर्फ़ु इशारे सां ई सम्झाए सघंदा आहियूं। इहा बाबा आहे, इहा वरसो जो योग युक्त हूंदा उहो सुठी रीति सम्झाए सघंदा। सॼो मदार योग ते आहे। योग सां बुद्धि पवित्र थींदी आहे, तॾहिं ई धारणा थींदी आहे। इन में देही अभिमानी अवस्था खपे। सभु कुझु भुलिजणो पए, शरीर खे बि भुलिजणो पए। बसि असांखे हाणे वापसि पंहिंजे घर वञिणो आहे। इहा दुनिया त ख़त्मु थियण वारी आहे। इहा बाबा जे लाइ त सहज आहे, छो जी इन्हनि जो धंधो ई इहो आहे। सॼो ॾींहुं बुद्धि इन में लॻल हूंदी आहे। अच्छा जो गृहस्थ व्यवहार में रहंदा आहिनि उन्हनि खे त कर्म करिणो आहे। स्थूल कर्म करण सां उहा ॻाल्हि भुलिजी वेंदा आहियूं, बाबा जी यादि भुलिजी वेंदी आहे। बाबा ख़ुदि अनुभव ॿुधाईंदा आहिनि। बाबा खे यादि कंदो आहे, बाबा हिन रथ खे मां खिलायां त पोइ भुलिजी वेंदो आहे। त बाबा वीचार कंदा आहिनि बाक़ी मां बि भुलिजी वेंदो आहे, त हिन वीचारनि खे केतिरी तकलीफ़ थींदी हूंदी। हिन चाट खे वधाए कीअं सघंदा आहियूं? प्रवृत्ति वारनि जे लाइ मुश्किल आहे, उन्हनि खे पोइ महिनत करणी पए। बाबा सम्झाईंदा त सभिनि खे आहिनि, त पुरुषार्थ
जो पुरुषारत कंदा हूंदा उहो रिज़ल्ट लिखी मोकिलींदा हूंदा। बाबा ॼाणंदा आहिनि बराबरि डिफ़िकल्ट आहे। बाबा चईंदा आहिनि राति जो महिनत करो, तव्हांजो थक सॼो उतरी वेंदो अगरि तव्हां योग युक्त थी वीचार सां अगरि मंथन कंदा रहंदा त। बाबा पंहिंजो अनुभव ॿुधाईंदा आहिनि, कॾहिं ॿियो ॻाल्हियूं तरफ़ बुद्धि हली वेंदी आहे त मथो गरम थी वेंदो आहे। पोइ उन तूफ़ाननि सां बुद्धि की कॾहिं हिन वीचार सां अगरि मंथन में लॻायूं त मथो हल्को थी वेंदो आहे। माया जे तूफ़ान त अनेक प्रकार जा ईंदा आहिनि। हिकु तरफ़ बुद्धि, हिन तरफ़ बुद्धि लॻाइण सां उहा थकावट सॼी उतरी वेंदी आहे। हिन तरफ़ बुद्धि लॻाइण सां उहा थकावट सॼी उतरी वेंदी। अगरि तव्हांजो मथो भारी थिए थो कंहिं ॻाल्हि खे त बाबा जी ज्ञान जी ॻाल्हियुनि खे वीचार सां अगरि मंथन करो त उहा थकावट सॼी उतरी वेंदी, बुद्धि रिफ्रेश थी वेंदी। बाबा चवनि था जे कई माण्हू सोचंदा आहिनि न, हा मुंहिंजो मूड ॾाढो ख़राबु हुयो, लेकिन इहे ॾिसी करे या इन्हनि सां ॻाल्हाए करे या कोई खेल खेॾंदा आहिनि त उहो त हद जी ॻाल्हियूं थी। लेकिन हिते असां दुनिया में माण्हुनि जे जीवन में केॾी ॻाल्हियूं आहिनि। थोरो समय बि बाबा जी ने ज्ञान खे ॿुधंदा, बुद्धि लॻाईंदा, थोरो वीचार कंदा, ॿुधंदा त उन्हनि जी थकावट सॼी उतरी वेंदी आहे, बुद्धि रिफ्रेश थी वेंदी आहे। बाबा जी सर्विस में लॻी वेंदा आहिनि त योग ऐं ज्ञान जो मक्खन मिली वेंदो आहे। इहे बाबा अनुभव ॿुधाइनि था। बाप त ॿारनि खे ॿुधाईंदा आहिनि ईअं थींदो आहे, माया जा विकल्प ईंदा आहिनि, बुद्धि खे पोइ हुन तरफ़ लॻाए ॾियणो खपे। चित्र ठाहे करे हुन ते ख़्यालात करणो खपे त माया जा तूफ़ान उड़ी वेंदा। चित्र ठाहे करे हुन ते ख़्यालात करणु खपे त माया जा तूफ़ान उड़ी वेंदा। बाबा चवनि था, बाबा ॼाणंदा आहिनि की माया अहिड़ी आहे जो यादि में रहण न ॾींदी आहे। थोरा आहिनि जो पूरो यादि में रहंदा आहिनि, वॾी वॾी ॻाल्हियूं त ॾाढा कंदा आहिनि। अगरि बाबा जी यादि में रहे त बुद्धि हिकदमि क्लियर थी वञे। यादि करणु जीअं मक्खन आहे ऐं ॿियो कोई आहे न। यादि करणु जीअं मक्खन आहे, ॿियो कुझु आहे न। परंतु स्थूल बोझ ॾाढो हुजण सां यादि कम थी वेंदी आहे। बम्बई में ॾिसो पोप आयो, केतिरा उन्हनि जी महिमा हुई, जीअं की सभिनि जो भॻवानु अची वियो। ताक़त वारा आहिनि न। भारतवासियुनि खे पंहिंजे धर्म जो पतो न आहे, पंहिंजा धर्म हिंदू चई ॾींदा आहिनि। हिंदू त कोई धर्म न आहे, किथां खां आयो, कॾहिं स्थापन थियो, कंहिंखे बि पतो न आहे। तव्हां में बि ज्ञान जी उछल अचणी खपे। शिव शक्तियुनि खे ज्ञान में उछल मारणी खपे। उन्हनि त शक्तियुनि खे शेर ते ॾेखारिया अथनि, आहे सॼी ज्ञान जी ॻाल्हियूं। पिछाड़ी में जॾहिं असां में ताक़त ईंदी त साधु संत आदियुनि खे बि सम्झाईंदासीं। एतिरो ज्ञान जॾहिं बुद्धि में हुजे तॾहिं उछल अची सघंदी आहे। एतिरो ज्ञान जॾहिं बुद्धि में हुजे तॾहिं उछल अची सघंदी आहे। जीअं पाता गांव में खेती करण वारनि खे टीचर पढ़ाईंदा आहिनि त उहो पढ़ंदा न आहिनि। बाबा चवनि था एतिरो ज्ञान जॾहिं बुद्धि में हूंदो तॾहिं उछल ईंदी, तॾहिं पिछाड़ी में तव्हां साधु संत आदि खे बि ज्ञान ॾेई सघंदा। बाबा चवनि था जीअं पाता गांव में खेती करण वारनि खे टीचर पढ़ाईंदा आहिनि त उहो पढ़ंदा न आहिनि, उन्हनि खे खेती बाड़ी सुठी लॻंदी आहे। ईअं अॼु जा मनुष्यनि खे इहे ज्ञान ॾियो त चईंदा सुठो न लॻंदो, असांखे त शास्त्र ई पढ़णा आहिनि। परंतु भॻवानु साफ़ चईंदा आहिनि जप तप दान पुण्य आदि अथवा शास्त्र पढ़ण सां मूंखे कंहिं बि न पायो आहे। तॾहिं त ॾिसो दुनिया में एॾा जप तप तीर्थ माण्हू कंदे हुए बि, पुण्य कर्म कंदे हुए बि माण्हू अञा ताईं दुखी आहिनि न। मतिलबु अगरि इहे सभु करण सां असांखे भॻवानु असांजी ॿुधे थो, भॻवान खे असां प्राप्त करे छॾियो त माण्हू दुनिया में दुखी न हुजे। पोइ त ईअं ई हुजे जीअं डॉक्टरी ऐं इंजीनियर जी पढ़ाई आहे, जो पढ़ंदो वेंदो सुठी रीति उहो डॉक्टर ठहींदो वेंदो। त असां बि जीअं जीअं अगरि अञा जप तप तीर्थ सां असांजी बि अगरि पुण्य जमा थिए थो, असांजो बि भॻवानु अगरि ॿुधे थो, असांजा बि पाप ख़तमु थियनि था, असां बि बाबा सां कनेक्ट थियूं था
त दुनिया में धीरे धीरे माण्हुनि खे मुक्ति मिलणी खपे न, लेकिन दुनिया जी पॉपुलेशन बि वधे थी, दुख बि नथो दूर थिए। ड्रामा खे ॼाणंदा ई न आहिनि बाबा चवनि था। उहो थोरी सम्झंदा कि नाटक में एक्टर्स आहियूं, पार्ट वॼाइण इहे चोलो उहा थोरी सम्झंदा आहिनि नाटक में एक्टर आहियूं, पार्ट वॼाइण जे लाइ इहे चोलो मिलियो आहे। इहे त काटनि जो जंगल आहे न, हिक ॿिए खे काटो लॻाईंदा रहंदा आहिनि, लूट मारदा रहंदा आहिनि। सूरत भल मनुष्यनि जी आहे, परंतु सीरत बंदर जहिड़ी आहे। बाप बि ॿारनि खे सम्झाए थो, कोई नयो ॿुधे त गरम थी वञे। ईअं ॻाल्हियूं बाबा चवनि था कि कोई नयो ॿुधे, अरे इहे छा था चवनि, ॿार थोरी गरम थींदा। बाप तॾहिं त बाप चवंदा आहिनि न, कंहिंखे बि ईअं ई ज्ञान न ॾियो। हा, थोरो थोरो जो पॉज़िटिव ॻाल्हियूं आहिनि बाबा जी, उहो ॿुधाईंदा रहो। बाक़ी ईअं जेको निज ज्ञान आहे न असांजो, उहो असांखे कंहिंखे बि डायरेक्ट न ॾियणो खपे। पहिरियों बाबा जे मथां निश्चय वेही, पहिरियों ख़ुदि खे आत्मा सम्झे, बाबा खे बाबा सम्झे। बाप चवंदा आहिनि मां ॿारनि खे ई सम्झाईंदो आहियां। ॿारनि खे त माता पिता कुझु बि चई सघंदा आहिनि। माउ पीउ जो सची ॻाल्हि आहे, उहो त ॿारनि खे ॿुधाए सघंदा आहिनि न। मां ॿारनि खे ई सम्झाईंदो आहियां। ॿारनि खे बाप चमाट बि मारे त ॿियो थोरी कुझु करे सघंदो आहे। माता पिता जो त फ़र्ज़ु आहे ॿारनि खे सुधारणु, परंतु हिते लॉ न आहे, जहिड़ो कर्म मां कंदमि मूंखे ॾिसी ॿिया कंदा। त बाबा विद्यासागर मंथन कई, उहा बाबा असांखे बतलाइनि था। इहो पहिरियों नंबर में आहे न, इन्हनि 84 जन्म वरिता अथई। त ॿियो ही जो हैंड्स धर्म स्थापक आहिनि, उहो पोइ निर्वाण में कीअं रहंदा। त जॾहिं ब्रह्मा बाबा जो पहिरियों सृष्टि जो पहिरियों प्रिंस आहे, उन ई 84 जन्म वरिता अथई। त पोइ धर्म स्थापक जेका ॿिया ईंदा, ऐं ॿियो जो बि हैंड्स आहिनि धर्म स्थापक, उहो पोइ निर्वाण में कीअं रहंदा। उन्हनि खे सतो रजो तमो में ज़रूरु अचिणो ई आहे। पहिरें नंबर में लक्ष्मी नारायण जो विश्व जा मालिक आहिनि, उन्हनि खे बि 84 जन्म वठिणा पवनि। मनुष्य सृष्टि में जो राइट हाईएस्ट न्यू मैन आहे, उन्हनि सां गॾु न्यू वुमेन बि खपे न त विमेन बिगर पैदाइश कीअं थींदी। सत्युग में न्यू मैन ऐं न्यू वुमेन आहिनि लक्ष्मी नारायण। ओल्ड सां न्यू थींदा आहिनि, इहे त ऑल राउंडर पार्ट वॼाइणा आहिनि। बाक़ी बि सभु सतो रजो तमो में ईंदा आहिनि, ओल्ड ठहींदा आहिनि, पोइ ओल्ड खां न्यू थी वेंदा आहिनि। जीअं क्राइस्ट पहिरियों न्यू आयो, पोइ ओल्ड ठही करे वियो, पोइ न्यू थी करे ईंदो पंहिंजे टाइम ते। इहे ॻाल्हियूं ॾाढी सम्झण जी आहिनि। हिन में योग सुठो खपे, पूरो सरेंडर बि खपे, तॾहिं ई वरसे जो हक़दार थी सघंदो बुद्धि द्वारा। जॾहिं असांजी बुद्धि पूरी सरेंडर हूंदी न, तॾहिं असां बाबा खां पूरो ज्ञान गुण शक्तियुनि जो वरसो वठंदासीं। सरेंडर थींदा त पोइ बाबा डायरेक्शन बि ॾेई सघंदो कि ईअं ईअं करो। कोई सरेंडर आहे पोइ चवंदो आहे कि व्यवहार में बि रहो त बुद्धि जो मालूम पए। व्यवहार में रहंदे हुए ज्ञान उठायो, पास थी करे ॾेखारियो। पहिरियों बाबा सरेंडर बुद्धि कराईंदा आहिनि, पोइ चवंदा आहिनि हा हाणे दुनियादारी में बि अचो। पोइ टेस्ट थींदो आहे न, भई केतिरो बाबा सां जो स्नेह आहे, बाबा सां असांजो कनेक्शन आहे। इहे त न व्यवहार में अची करे बाबा सां कनेक्शन टुटी थो पए। त बाबा चवंदा आहिनि सरेंडर हूंदो त पोइ बाबा डायरेक्शन बि ॾेई सघंदा। कोई सरेंडर आहे पोइ चवंदो आहे व्यवहार में बि, पोइ बाबा चवंदा आहिनि व्यवहार में बि रहो त बुद्धि जो मालूम पए। व्यवहार में रहंदे उहे ज्ञान उठायो, पास थी करे ॾेखारियो। ग्रस्त में न वञिणो आहे, ब्रह्मचारी थी करे रहण त सुठो आहे न। व्यवहार में अचणु मतिलबु घर गृहस्थी में रहंदे उहे बि पवित्र रहो। बाबा हर एक जो हिसाब बि पुछंदो आहे। बाबा मम्मा जी पालना वरिती आहे त पोइ कर्ज़ बि उतारणो आहे न, त बल मिलंदो। बाबा जी असां जेतिरो बाबा खां पालना वठंदा आहियूं न, त ओतिरो असांखे रिटर्न बि ॾियणो पवंदो आहे। बाबा मम्मा जी पालना वरिती आहे त पोइ कर्ज़ बि उतारणो आहे, त बल मिलंदो। न त बाप ई चवंदा कि
असां एतिरी महिनत करे पालियो ऐं असांखे छॾे ॾिनो। भई आत्मा जो एॾो सुख ख़ुशी शांती शक्ति वठे थी बाबा खां, त उहो रिटर्न में ॾियण वारा था सर्विस करे ॾेखारिणी आहे, ख़ुदि खे ओहिड़ो ठाहिणो आहे। अगरि छॾे ॾिनो त पोइ कर्ज़ु चढ़ी वेंदो न, हर हिक जी रग ॾिसणी पवंदी आहे, पोइ डायरेक्शन ॾिबो आहे। सम्झो इन्हनि सां भूल थी वेंदी आहे त बाप उनखे अबूल कराए ठीकु करे ॾींदो आहे। इहे बि क़दम क़दम श्रीमत ते हलंदा रहंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि अगरि ब्रह्मा बाबा जी मत बि वरिती या हाणे निमित आत्माउनि जी बि अगरि तव्हां मत वठो था ऐं कुझु ग़लति थी वियो त बि बाबा पाण ई हैंडल करे छॾींदा आहिनि। सम्झो हिननि सां भूल थी वेंदी आहे त बाबा हुनखे अबूल कराए ठीकु करे ॾींदा आहिनि। इहे बि क़दम क़दम श्रीमत ते हलंदा रहो। कॾहिं नुक़सानु थी वेंदो आहे त सम्झंदा आहिनि ड्रामा में हुयो, अॻियां पोइ अहिड़ी ॻाल्हियूं थियणियूं न खपनि। भूल त पंहिंजे दिलि खे खाईंदी आहे। भूल कई आहे त हुनजी एवज़ में पोइ ॾाढी सर्विस में लॻी वञणो खपे, पुरुषारत ॾाढो करिणो खपे। ईअं न असांखां भूल थी त असां पश्चाताप ई कंदा रहूं। भूल थी करेक्ट करो, अॻियां खां न कजो, पोइ हुनजे बदिले सर्विस करो, पुरुषारत करो। कोई जो जीवन ठाहिण इहे पुरुषारत आहे न। बाबा चवंदा आहिनि मूंखे योगी ऐं ज्ञानी सभिनि खां प्यारा आहिनि। वियोग में रही करे भोजन ठाहियो खारायो त ॾाढी उन्नति थी सघंदी आहे। शिव बाबा जो भंडारो आहे न, त शिव बाबा जा ॿार ज़रूरु ईअं योग युक्त हूंदा। धीरे धीरे अवस्था ऊच थींदी वेंदी आहे। हिन में टाइम ज़रूरु लॻंदो आहे। बाबा चवंदा आहिनि मूंखे योगी ज्ञानी सभिनि खां प्यारा आहिनि। योग में रही करे भोजन ठाहियो खारायो त ॾाढी उन्नति थी सघंदी आहे। इहे शिव बाबा जो भंडारो आहे, त शिव बाबा जे ॿार ज़रूरु ईअं योग युक्त हूंदा। धीरे धीरे अवस्था ॾाढी ऊच थींदी आहे। टाइम ज़रूरु लॻंदो आहे। हर हिक जो कर्म बंधन पंहिंजो पंहिंजो आहे। कन्याउनि ते कोई बोझ न आहे। हा ॿारनि ते आहे। ॾाढा ॿार थी विया आहिनि जो माता पिता खे ॾाढा ॿार थी वेंदा आहिनि त माता पिता खे बोझ पवंदो आहे न। कन्याउनि ते त कोई बोझ न आहे। हा जेका माता पिता आहिनि उन्हनि ते त आहे। ॾाढा ॿार थी वेंदा त माता पिता खे बोझ पवंदो आहे। बाप एतिरो सम्झायो आहे, एतिरो समय पालना कई आहे त हुननि जी पालना करणी पए न। हाणे जॾहिं शिव बाबा असांजी पालना करनि था, जेका दुनिया जा माउ पीउ आहिनि उहे सोचनि भई बाबा बि असांजी पालना करनि था त असांखे बि करणी पए न। त बाप एतिरो सम्झायो आहे, एतिरो समय पालना कई आहे त हुननि जी पालना करणी खपे न। हिसाब किताब चुकतो करिणो आहे त हुननि जी बि दिलि ख़ुशि थींदी। त बाबा चवंदा आहिनि कि जेका दुनिया में जेका पुरुष हूंदा आहिनि न, भई अगरि जीअं ॿार चईंदा आहिनि न त जीअं ॿार वॾा थींदा त हुननि खे बि माता पिता जी पालना करणी खपे न। हिसाब चुकतो करिणो हूंदो आहे न, त हुननि जी बि दिलि ख़ुशि थिए। सपूत ॿार जो हूंदा उहा मुसाफ़िरी सां लौटण ते सभु कुझु बाप जे अॻियां रखंदा आहिनि। दुनिया में बाबा चवनि था ॾिसो कन्याउनि ते बोझ न आहे, ॿारनि ते आहे। जेका पुरुष हूंदा आहिनि वॾा ॿार थी विया त माता पिता ते बोझ पवंदो आहे। पोइ माता पिता उन्हनि खे लाइक़ु ठाहे शादी वादी कराए कमाइण लाइक़ु ठाहे छॾींदा आहिनि। त बाप एतिरो सम्झायो आहे, एतिरो समय पालना कई आहे त हुननि जी पालना करणी पए। हाणे दुनिया जे ॿार अॼुकल्ह जो ॿार माउ पीउ जी पालना नथा करनि न। बाबा उन्हनि जे लाइ था चवनि हिसाब किताब चुकतो करिणो आहे त उन्हनि जी बि दिलि ख़ुशि थींदी आहे। सपूत ॿार जो हूंदा उहो मुसाफ़िरी सां लौटण ते सभु कुझु बाप जे अॻियां रखंदा। कर्ज़ो उतारणो आहे। इहे बि कर्ज़ो हूंदो आहे असांजो। जीअं हाणे शिव बाबा ऐं मम्मा बाबा असांजी पालना कई अथई त इहे असांखे उन्हनि जो कर्ज़ो आहे। ऐं दुनिया जे माउ पीउ बि तव्हांखे शरीर ॾिनो अथई, तव्हांखे एॾो पाले पोसे वॾो कयो अथई, तव्हां अॼु पढ़ी लिखी वॾा थिया आहियो, नौकिरी धंधे जे लाइक़ु ठहा आहियो, पैसा कमायो था, त
जेका सपूत ॿार हूंदा आहिनि न, उहो पंहिंजी कमाई पहिरियों माता पिता जे अॻियां रखंदा आहिनि। त हीअ कर्ज़ उतारणु थियो। ॾाढो सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। उच पद पाइण वारा ई शेर मुआफ़िक उछलंदा। जेका आत्मायूं ऊच पद पाइण वारियूं हूंदियूं न, उहे ई शेर मुआफ़िक उछलंदियूं। त हाणे असांखे शेर मुआफ़िक उछलण लाइ छा करिणो आहे? शेर मुआफ़िक उछलण लाइ छा करिणो आहे? सुठी रीति बाबा खे यादि करे ज्ञान योग जी धारणा करणी आहे। ऐं बाबा चवनि था सर्विस करो, पंहिंजी बुद्धि खे सरेंडर करे, बुद्धि में धारणा करे हाणे विश्व जी सर्व आत्माउनि खे दान ॾियो। बाबा जे ज्ञान जो विश्व जी सर्व आत्माउनि खे ज्ञान ॾियो। बाबा जो असांखे केॾी पालना ॾिनी अथई, हुनजो कर्ज़ो उतारणो आहे हाणे असांखे। कीअं? चाहे मन सां दान ॾियो, चाहे वाचा सां दान ॾियो, चाहे पंहिंजे कर्मणा द्वारा गुणनि जो दान ॾियो। कीअं बि करे असांखे सेवा करणी आहे। ऐं दुनिया जा माउ पीउ बि जो आहिनि, उन्हनि जी बि असांखे जेतिरो थी सघे प्यार सां उन्हनि जी पालना कंदे, उन्हनि खे जेतिरो समय बि आहिनि उहा, त उन्हनि जी असांखे सेवा करणी आहे। त उन्हनि जी दिलि ख़ुशि थींदी, त उन्हनि जी बि दुआयूं ऐं आशीर्वाद सां असां जीवन में सदा अॻियां वधंदा रहंदासीं। अच्छा, मीठे मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार: योग में रही करे भोजन ठाहिणु, योग में रही करे भोजन खाइणो ऐं खिलाइणो आहे। ॿियो आहे बाबा सम्झायो आहे, जो बाबा सम्झायो न ते सुठी रीति वीचार सागर मंथन करे योग युक्त थी करे ॿियनि खे बि सम्झाइणो आहे। बाबा चवनि था हाणे ॿियनि खे बि सम्झाईंदा हलो, चाहे मन सां, चाहे वाचा सां, चाहे कर्मणा सां। वरदाना: स्व परिवर्तन ऐं विश्व परिवर्तन जी ज़िम्मेवारी जे ताज सो विश्व राज जे ताजदारी ठहो। जीअं बाप जे मथां प्राप्ति जे मथां हर हिकु पंहिंजो अधिकार सम्झंदो आहे, ईअं स्व परिवर्तन ऐं विश्व परिवर्तन ॿिन्हिनि जी ज़िम्मेवारी जा ताजदारी ठहो, तॾहिं विश्व जो ताज अधिकारी ठही सघंदा, तॾहिं विश्व जो राज्य भाग्य असांखे मिली सघंदो आहे। त विश्व राज्य भाग्य प्राप्त करण लाइ स्व परिवर्तन ऐं विश्व परिवर्तन जी ज़िम्मेवारी जो ताज धारण करो। वर्तमान ही भविष्य जो आधार आहे। चेक करो, नॉलेज जे दर्पण में ॾिसो कि ब्रह्मण जीवन में पवित्रता, पढ़ाई, सेवा जो डबल ताज आहे। पवित्रता, पढ़ाई ऐं सेवा जो डबल ताज आहे। यदि हिते कोई बि ताज उतरियो, मतिलबु असांखे बाबा खे यादि बि करिणो आहे ऐं सेवा बि करणी आहे, पढ़ाई बि करणी आहे ऐं सेवा बि करणी आहे, पवित्रता बि धारण करणी आहे। अगरि हिते कोई बि ताज अधूरो आहे त हुते नंढे खां ताज जे अधिकारी, अगरि हिते कोई बि ताज अधूरो आहे त हुते बि नंढे खां बाबा चवंदा त हुते बि नंढे से ताज जे अधिकारी ठहींदा, मतिलबु हुते बि असांखे नंढो सो ई राज्य भाग्य, मतिलबु नंढी एरिया जो ई राजा ठहींदासीं असां। त हिते अगरि असां पढ़ाई ऐं सेवा साथ साथ कंदा हलंदासीं ऐं विश्व ऐं स्व ऐं विश्व खे परिवर्तन करण जी ज़िम्मेवारी स्वयं में धारण कंदासीं, स्वयं जे मथां अनुभव करे ऐं सेवा कंदासीं, त असांखे विश्व जो राज्य भाग्य मिलंदो, पूरे विश्व जा राज्य अधिकारी ठहींदासीं। न त असां न कंदासीं त
त नंढे एरिया जा राजा रानी ठही वेंदासीं। स्लोगन आहे सदा बाप जी छत्रछाया जे अंदरि रहो त विघ्न विनाशक ठही वेंदा। मां हर कर्म कंदे बाप जी छत्रछाया जे अंदरि आहियां त सदा विघ्न विनाशक थी वेंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो,